अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, पंजाब ऐं सिंध फूड अथॉरिटी हुकूमत पारां कुदरती खीर ते पाबंदी लॻाइण लाइ 2018 में प्योर फूड क़ानूनी ज़ाब्ता रेगुलेशन जारी कया विया आहिनि त खुलियल खीर खे पेस्चराइज़ करण खां पोइ ई विकिरो करे सघिबो ऐं विकिरो बि उहो कंदो जंहिंखे हुकूमत पारां लाइसेंस जारी कयो वेंदो। ईअं करण सां सरमाएदारनि ऐं कंपनियुनि खे फ़ाइदो त मिलंदो, पर सभ खां वधीक नुक़सानु नंढनि ऐं बेज़मीन हारियुनि ऐं उन्हनि सां गॾु माल मवेशी रखंदड़ माण्हुनि खे पवंदो। उन हवाले सां असां गुफ़्तगू करण लाइ दावत ॾिनी आहे पंहिंजे स्टूडियो में हाकिम गुल खे, जेको पाकिस्तान किसान तहरीक मज़दूर जो अॻुवान आहे, ऐं उन सां गॾोगॾु असां सां मौजूदु आहिनि मालवंद माण्हू जेको टंडो मोहन खान सां तालुक़ु रखे थो अलाइनो, उहो असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां उन खां पुछंदासीं वारे वारे सां त हीअ जेको हुकूमत तरफ़ां इहो ऑर्डिनेंस ॾिनो वियो आहे ऐं जेको खुले खीर ते पाबंदी लॻाई वई आहे त उहो विकिरो करण ते, त उन सां माल मवेशी माण्हू जेके मालवंद आहिनि उन्हनि ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, या माना जेके डॿे वारो खीरु इस्तेमालु करण सां आम माण्हुनि ते कहिड़ो असरु पवंदो। उन हवाले सां असां शुरूआति कयूं था। असां सां गॾु मौजूदु आहे हाकिम गुल। उनखां पुछूं था त साईं, हीउ जेको कानून जारी कयो वियो आहे ऐं उन हवाले सां तव्हां मुहिम बि हलायो पिया त कुदरती खीर खे बचाइण लाइ जेको तव्हांजी मुहिम पई हले पई, ऐं पंजाब खां वठी सिंध में जेके बि मालवंद माण्हू इन्हनि ऑर्डिनेंस सां मुतासिर थींदा, त तव्हांजो इन में बारे में कहिड़ो ख़्यालु आहे त हुकूमत जेका हीअ ऑर्डिनेंस जारी कयो आहे, इन सां कहिड़ा नुक़सान ऐं कहिड़ा फ़ाइदा पवंदा? महिरबानी गुलाम साहिबु, तव्हांजी अहम ॻाल्हि आहे। सभ खां पहिरीं जेको तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो त इन सां कहिड़ा नुक़सान ऐं कहिड़ा फ़ाइदा पवंदा, इन फ़ाइदे वारी ॻाल्हि ते त मूंखे त सख़्तु हिकिड़ो माना एतिराज़ु आहे। उहो एतिराज़ु इन करे आहे त कंपनियुनि तरफ़ां जेको कब्ज़ो कयो वेंदो, कंहिं बि शइ जे मथां हुजे कब्ज़ो, उहो ज़ाहिर आहे उन सां कोई फ़ाइदो न हूंदो आहे ऐं उन सां नुक़सानु ई हूंदो आहे। ऐं नुक़सानु जेको हूंदो आहे उहो ख़ुशूसन आम माण्हू खे हूंदो आहे। पर हीअ जेको तव्हां सुवालु कयो आहे, ख़ुशूसन जेको पंजाब 2018 में ऑर्डिनेंस पेश कयो आहे, ऐं उन हवाले सां जेका पाकिस्तान किसान मज़दूर तहरीक जेका सिंध जे अंदरि ऐं पंजाब जे अंदरि KPK जे अंदरि जेका मुहिम शुरू कई आहे पंफलेट जी सूरत में, उन हवाले सां त तमामु हिकिड़ो अहम मौज़ू आहे, अहम सुवालु आहे। असांजी हारीअ खे, असांजे मज़दूर खे या असांजे आम माण्हूअ खे इन क़ानूनी ज़ाब्ते जी ख़बर ई कोन्हे जेका पंजाब फूड अथॉरिटी ऐं सिंध फूड अथॉरिटी तरफ़ां जेके रेगुलेशन्स आहिनि उहे जारी कया विया आहिनि, उहा ख़बर ई कोन्हे। नुक़सानु सभ खां वॾो जेको आहे उहो बेज़मीन हारी, नंढे हारी ऐं मज़दूर खे पवंदो, छाकाणि जो उन्हनि जो तालुक़ु मेहनि सां, जानवरनि सां हूंदो आहे। उनजो तालुक़ु जेको आहे नंढनि नंढनि जेको आहे ॻोठनि सां हूंदो आहे ऐं उन जो ज़मीननि सां हूंदो आहे। ऐं उन्हनि जो जेको कार वहिंवार आहे उहो खीर ते हूंदो आहे। खीर मां पैदा थियण जेका ॾही हूंदी आहे उन ते हूंदो आहे। खीर मां पैदा थियण जेको मखणु हूंदो आहे उन ते हूंदो आहे। खीर मां पैदा थियण जेके ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि ते हूंदो आहे। उहो उनजो जॾहिं कार वहिंवार कारोबार ख़तमु थी वेंदो, ज़ाहिर आहे उहो उन नुक़सानु पवंदो। ऐं उन नुक़सान जा जेके ज़िमेवार आहिनि उहे गैर मुल्की सरमाएदार कंपनियूं आहिनि, जंहिंजे चवण ते पाकिस्तान जे अंदरि ऐं पंजाब जे अंदरि सिंध जे जेका अंदरि फूड अथॉरिटी जेके आहिनि उन्हनि इहे रेगुलेशन्स जारी कया आहिनि ऐं उन्हनि जो ई फ़ाइदो आहे। हू चाहिनि था असां हिन खुलियल खीर जे मथां कब्ज़ो कयूं ऐं उन कब्ज़े जो फ़ाइदो उनखे इहो पवंदो त हू जेको आहे पंहिंजो पैकिंग वारो जेको खीरु आहे, दॿे वारो जेको खीरु आहे, जेको केमिकल वारो खीरु आहे, उन्हनि जी माण्हुनि ताईं जेके आम रसाए करे सघनि ऐं हू पंहिंजो फ़ाइदो ऐं मुनाफ़ो न कमाए सघनि। इहे ई हुननि जा फ़ाइदा आहिनि। बाक़ी असांजे आम माण्हू जो, हारीअ जो, मालवंद माण्हू जो, औरतुनि जो, उन्हनि जो नुक़सानु ई नुक़सानु आहे। बिल्कुलु हीअ तव्हां सही ॻाल्हि कई त सिंध ख़ासि तौर ते जेका इहे मालवंद माण्हुनि ते हले थी, खीर ते हले थी, उन्हनि जो जेको बहिराड़ी जे माण्हुनि जो कारोबारु आहे उहो उन खुले खीर ते आहे। मेन जा वाड़ा आहिनि उन्हनि वटि, ऐं मेन जे वाड़नि तां जॾहिं हू खीर विकिरो कनि था त हू पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि था। पर इन ते जॾहिं पाबंदी लॻाई वेंदी त असांजा जेके मालवंद माण्हू आहिनि उहे घणो परेशान थींदा ऐं उन्हनि जो जेको रोज़गार जो ज़रियो उहो बि बंदि थींदो ऐं खुलियो खीर विकिरो करे न सघंदा। ऐं जेके विकिरो कंदा त उनखे वरी हुकूमत खां लाइसेंस वठिणो पवंदो। उहे लाइसेंस बि उन हवाले सां ॾींदा त हीअ जेको खीर आहे तव्हां उनखे उन नमूने सां करे विकिरो कयो जीअं ॿाहिरियूं कंपनियूं चाहिनि थियूं त हीअ जेको खीर आहे उनखे डॿे में पैक करे पोइ विकिरो कजे। उनखे सुको खीर जेको आहे उहो
घणनि माण्हुनि जे जेको सो बीमारियुनि जो सबबु बणिजे थो, अहिड़ो खोड़ माण्हू अहिड़ो खीरु इस्तेमालु कनि था, त इन सां इहो थिए थो। त असां वटि मालवंद माण्हू मौजूदु आहे। उनखां बि पुछंदासीं त असांजे ॿाराड़ी में जेके मालवंद आहिनि, इन ऑर्डिनेंस खां पोइ जेको आहे सो उन्हनि मालवंद माण्हुनि ते कहिड़ो असरु पवंदो। त अलनो साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। अलनो साहिबु, तव्हां ॿुधायो, तव्हां मालवंद माण्हू आहियो ऐं टंडो मोहन ख़ान सां तालुक़ु रखो था। हीअ जेको हुकूमत पंजाब ऐं हुकूमत सिंध हुकूमत जेको ऑर्डिनेंस जारी कयो आहे, त हीअ जेको कुदरती खीरु आहे मेन जो ढगियुनि जो, या जेको बि कुदरती खीरु आहे असांजो खुलियो खीरु जेको आहे, उहो जिते डेयरियूं आहिनि उते विकिरो थिए थो। इहो विकिरो जॾहिं बंदि कयो, उन ते पाबंदी लॻाई वेंदी, त तव्हां छा था सम्झो त इन सां जेके मालवंद माण्हू आहिनि उन्हनि खे कहिड़ो नुक़सानु पवंदो? जी महिरबानी साईं। ज़ाहिर आहे त पहिरियों नुक़सानु हारी किसान मज़दूर खे थींदो, असांखे थींदो जेके असीं माल मवेशी धारींदा आहियूं। ऐं उन खां अलावा जेको बि कानून ठाहियो हुयो खीर खे बंदि करण वारो, त उन मां असांखे नुक़सानु आहे। छो त असांजो सॼो कारोबार बचनि जी रोज़ी वग़ैरह हर शइ तक़रीबन असांजी इन में थींदी आहे, खीर में। कुझु खाईंदा आहियूं, कुझु विकिरो बि कंदा आहियूं, त असांखे वधि में वधि खीर मां असांखे फ़ाइदो मिलंदो आहे। ऐं हीअ कंपनी जेका या जारी कया आहिनि ऐं असांजे खीर खे ख़राबु करार ॾिनो आहे, त मतिलबु हीउ खुलो खीर थो विकामे, हिन में जरासीम आहिनि या स्टॉक नथो थी सघे, त इहो ग़लति पिया कनि ऐं हू उन ग़लतफ़हमी जो शिकार आहिनि। कुझु बि थी वञे, छो त जानवर ऐं देसी खीर जेको आहे असां सदियुनि खां पालींदा अचूं था, असांजे अबा ॾाॾनि खां वठी पालींदा अचूं था। त असीं इन कंपनियुनि जे चवण ते या अने हुकूमत जे चवण ते असां इहे शयूं बंदि कोन कंदासीं ऐं असीं मुतहद थींदासीं ऐं मुतहद आहियूं बि सही। त असां इन कंपनियुनि जो मुंहुं तोड़ जवाबु ॾेई सघूं था ऐं ॾींदासीं। ऐं छो त असांखे जानवर जेके आहिनि इहे पंहिंजे तक़रीबन ॿारनि वांगुरु प्यारा आहिनि। जीअं ॿार हूंदा आहिनि न, ईअं ई असांखे मिठा आहिनि पंहिंजा। छो असांखे खाद खुराक बि इन मां ई मिलंदी आहे ऐं असांजो गुज़र सफ़र बि इन मां तक़रीबन थींदो आहे। त असां इन कंपनियुनि खे असां हिते बीहण कोन ॾींदासीं। अच्छा, हीअ ॾिसो, तव्हां जॾहिं हीअ पाबंदी लॻाई वई त पोइ हुनजे लाइ हिकिड़ो शर्त रखियो वियो आहे त जेको इहो खीरु विकिरो कंदो उनखे वरी हुकूमत जेको लाइसेंस जारी कंदी उनखां पोइ उहो विकिरो करे सघंदो। तव्हां इन लाइसेंस वारे मामले खे छा था चओ? साईं, इहो लाइसेंस जेको आहे त हुकूमत भले जारी कंदी, पर असां लाइसेंस असीं कोन वठंदा आहियूं हुकूमत खां। त असां सुको जवाबु ॾींदासीं, असांखे पंहिंजो कुदरती खीरु खपे, पंहिंजो माल खपे। भले कानून पास थिए, पर असां इन शइ ते मुतहद कोन आहियूं ऐं असां पंहिंजो कुदरती खीरु असीं पाण पीअंदासीं ऐं असां पंहिंजा जानवर वञणु कोन ॾींदासीं। त असांखे हुकूमत खे बि असां इहे मतिलबु चऊं था त असांखे इहे पॉलिसियूं न खपनि। जेकॾहिं कंपनी वारा खीरु डॿे वारो खीरु आणणु चाहिनि था त हू पाण पीअनि, पंहिंजे ॿारनि खे खाराइनि, पाण ई कारोबार कनि। जेकॾहिं एॾो सिहतमंद खीरु आहे, ग़िज़ा वारो खीरु आहे, त हू पाण इस्तेमालु कनि। त असां हिन खीर खे कतई मंज़ूरु कोन कंदासीं। अच्छा हाकिम गुल साहिबु, मां तव्हांखां इहो सुवालु करणु पियो चाहियां त पाकिस्तान किसान मज़दूर तहरीक तव्हांजी आहे, तव्हां मज़दूरनि जे हक़नि लाइ, हारियुनि जे हक़नि लाइ ॻाल्हि कयो पिया, त तव्हां इहो असांखे ॿुधायो जेको हीअ ऑर्डिनेंस आहे हिन में इन जो जेकॾहिं खीर ते पाबंदी लॻे थी, त पोइ छा जानवरनि जे इन्हनि जे गोश्त ते बि पाबंदी हूंदी या उहो गोश्त विकिरो न करे सघिबो? चमड़े जो कारोबार बि थोरो मुतासिर थींदो? उन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? गुलाम मुस्तफ़ा साहिबु, तव्हां तमामु सुठो सुवालु कयो आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि जेको तव्हां असांजे दोस्त अला ॾिनो खां सुवालु कयो लाइसेंस वारो, उन वारे खां थोरो मां ॻाल्हाईंदो हलां। त ॾिसो, असांजा पंहिंजा जानवर आहिनि ऐं असांखे पंहिंजो खीरु आहे ऐं असांखे उन लाइसेंस जी ज़रूरत आहे कहिड़ी जो असां गवर्नमेंट खां लाइसेंस वठी उन लाइसेंस पंहिंजो खीर जो विकिरो कयूं? हिकु त उन जी ज़रूरत आहे ई कोन। ॿियो, माना असांजो खीरु आहे न, असांजा जानवर आहिनि न, असां ख़ुदि मुख़्तियार आहियूं। हारीअ खे ख़ुदि मुख़्तियार हुजणु घुरिजे, मज़दूर खे ख़ुदि मुख़्तियार हुजणु घुरिजे। उन जूं शयूं आहिनि, उन्हनि जी शयुनि ते कब्ज़ो उन हारीअ जो हुजणु घुरिजे, न की कंपनियुनि जो, न की सरमाएदार जो। त असांखे कहिड़ी ज़रूरत आहे जो असां हुकूमतुनि खां लाइसेंस वठूं? असां हिन ॻाल्हि खे रद्द था कयूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे जेको तव्हां पुछो त सिधी सही ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे असांजो गोश्त जेको आहे, तव्हां ॾिसो पिया त गोश्त जो विकिरो कारोबार पाकिस्तान जे अंदरि केतिरो थिए पियो, उहो ज़ाहिर ख़तमु थी वेंदो हिन जे ऑर्डिनेंस पास थियण सां, उहो ख़तमु थी वेंदो। उन खां अलावा जेको चमड़ो आहे, चमड़े सां पाकिस्तान जे अंदरि केॾी केॾी अहम शयूं जेके आहिनि उहे तयारु थींदियूं आहिनि।
उहो चमड़े जो कारोबार ख़तमु थी वेंदो, उहो रहंदो ई कोन, न चमड़े जो कारोबार थी सघंदो, न गोश्त जो कारोबार थी सघंदो। त मां तव्हांखे ॿुधायां थो, हीअ ख़तरनाक में ख़तरनाक क़ानूनी ज़ाब्ता जेके जारी कया विया आहिनि सिंध फूड अथॉरिटी ऐं पंजाब फूड अथॉरिटी जी तरफ़ां, तव्हां यकीन कयो हीअ असांजे लाइ मौत आहिनि, हारी जे लाइ, मज़दूर जे लाइ, बेज़मीन ख़ासि तौर जेको वीचारो नंढो ऐं बेज़मीन हारी आहे उनजे लाइ मौत आहिनि। इन जे करे पाकिस्तान जो अवाम क़तई तौर ते इन ज़ाब्ते खे, इन क़ानून खे कॾहिं बि पंहिंजो तस्लीम न कंदो, भले मरी वेंदो, पर पाकिस्तान जो अवाम पंहिंजी कुदरती खीर तां हथु न खणंदो। जी बिल्कुलु हाकिम गुल साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे स्टूडियो में इन अहम मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कई, जंहिं ते 2018 में ऑर्डिनेंस जारी थियो ऐं हुन ते हाणे अमल थी रहियो आहे। ऐं अलनो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टंडो मोहम्मद ख़ान खां कई आहे ऐं असांजे इन अहम इशू ते जेको मालवंत जी हैसियत सां तव्हां ॻाल्हि ॿोल कई ऐं पंहिंजो मौक़ुफ़ रखियो। त नाज़रीन, तव्हां हीअ सॼो जेको ऑर्डिनेंस जो माहौल आहे उन ते असां ॻाल्हि ॿोल कई, असांजे महिमाननि बि उन ते सख़्तु जेको सो एतिराज़ वारिया आहिनि ऐं हुकूमतनि खां इहा घुर कई आहे त जेकॾहिं खुले कुदरती खीर ते पाबंदी बाबति जारी कयल क़ानूनी जेको ज़ाब्तो आहे उनखे वापसि न वरितो वियो त हू सॼे मुल्क में जेको आहे सो मुज़ाहिरनि जो सॾंदा, एहतिजाज कंदा। ऐं साॻी जाइ ते मालवंत माण्हुनि जो बि इहो चवणु आहे त जेके पंहिंजो मालवंदनि जे लाइ लाइसेंस जारी करण जी ॻाल्हि कई वई आहे त उहो लाइसेंस कंहिं बि सूरत में वठंदा न, ऐं हू पंहिंजो जेको कारोबार पंहिंजो ज़ाती तौर ते कारोबार कनि था। ऐं जेको मालवंदनि जो खीर आहे उहो खुलियो खीर विकिरो थिए थो सॼी सिंध में ऐं ॿारड़ी में ख़ासि तौर ते जेके वाड़ा आहिनि मेन जा। जेकॾहिं हुकूमत इन ऑर्डिनेंस ते अमल कराए थी मुकमल ऐं फूड अथॉरिटी तरफ़ां जेके इन्हनि ते पाबंदियूं लागू कयूं वञनि थियूं त उनखां पोइ सॼी सिंध में जेकी हिकिड़ी अजीब सूरताल पैदा थींदी ऐं जेके मालवंद माण्हू उहे वधीक परेशानी खे मुंहुं ॾींदा। ऐं हीअ जेकी ॿाहिरियुनि कंपनी जे मार्फत जेको इहो सुको खीर विकिरो करण जे लाइ असांजे जेको सदियुनि खां असांजी सिंध में इहो खीर विकिरो थी रहियो आहे, इन ते माण्हू पलिजंदा रहिया आहिनि, ॿार इन ते कुदरती खीर ते पलिजंदा रहंदा आहिनि ऐं ख़ुदि जानवरनि जा जेके ॿिया ॿार जानवर बचा थियनि था उहे बि इन खीर ते पलिजनि था। ऐं इहो खीर कुदरती आहे त उन में उहो कुदरती ग़िज़ा बि मौजूदु आहे ऐं चयो वेंदो आहे त जेको कुदरती खीर आहे उन में कुदरती ग़िज़ा मौजूदु हूंदी आहे, जंहिं ग़िज़ा तहत माण्हू ताक़तवर ऐं सिहतमंद रहे थो। पर हीअ दॿे वारा खीर ऐं इहे जेके केमिकल वारा जेके खीर आहिनि उन्हनि सां माण्हू वधीक सिहतयाब नथो रही सघे ऐं उन्हनि में मुख़्तलिफ़ जेके आहिनि बीमारियूं पैदा थियनि थियूं। पर हीअ सॼी सूरताल सां जेको आहे सो अलॻि हिकिड़ो मामिलो आहे। पर साॻी जाइ ते असांजे जेको सिंध में जेको मालवंदनि जे लाइ वॾो मसइलो पैदा थींदो उन लाइ पाकिस्तान किसान मज़दूर तहरीक जेका आहे उहा बि सरगर्म अमल आहे। त साॻी जाइ ते मालवंद बि इन ते ॿाहिरि निकिरी आया आहिनि त असांखे इन सूरत जो ऑर्डिनेंस कंहिं सूरत में क़बूल न आहे। जेकॾहिं इहो थियो त हू पंहिंजो अॻिते जे लाइ हिकमत अमली जोड़ींदा। इन सां ई पंहिंजे मेज़बान गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं नए इशूज़ सां गॾु, तेसिताईं अला वाही।